रुस्तम पुलिस सां ॾोहारी वेर पइजी विया। रुस्तम थाणे जी हद सफदर लाड़े वेझो मच्छी जे फार्म ते सुतल बजणा अब्दुल हमीद पहोड़ मोहम्मद साले पहोड़ खे धाड़ेल अगवा करे विया। तफ़सीलन मूजिब रुस्तम थाणे जी हद में ॻोठ ॻाढ़ो मक़ाम वासी फार्म ते सुतल पहोड़ बिरादरी जे ॿिनि ॼणनि खे हथियारबंद अगवा करे विया। साले ऐं अब्दुल हमीद पहोड़ सुबुह जो घर न पहुता त वारिस फार्म ते पहुची विया। फार्म तां चप्पल कुआड़ी ऐं टोपियूं मिलियूं, जंहिं बाद ॻोठाणनि रुस्तम पुलिस खे इतलाउ ॾिनो ऐं मछियल पहोड़ बिरादरी जे माण्हुनि फेज़ू बंगलो वटि इंडस हाईवे खे ब्लॉक करे छॾियो। टायरनि खे बाहियूं ॾिनियूं, समें गाॾियूं बीठी वयूं। ॿिए पासे पहोड़ बिरादरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पुलिस ॾोहारे नाॾो बेवस बढ़ियल आहे। इलाइक़े जा वॾेरा ऐं पुलिस अमन कराइण नथा चाहिनि। हुन चयो त खानपुर तालुके में बदअमनी जी बाहि भड़कियल आहे। धरणे में शामिल माण्हुनि चयो त असां पहोड़ बिरादरी खे क़बाइली झेड़े में फासाइण जी कोशिश कई पई वञे। असांखे हर सूरत में मुगवी आज़ाद घुर्जनि या असांजे मुगविन खे मारे लाश मोकिलिया वञनि। हुननि चयो त असांजो धरणो मुगविन जी बाज़ियाबी ताईं जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची